तहां के कोई एहसास है खान बहादुर फिरोज खान साहब ता कैसा गला रहे आए हो? ख़बर अथम तो फोन जे बे तरफ एक हसद परस्त पुलिस ऑफिसर सा मुखातिब आया जेको एक मामूली छोकरी सा इश्क निभाई दे मुंह जड़े सतन राजन जे सरदार सा दुश्मनी निभाए रहे है। तहां जो पुट कातिला सरदार साहब उन पूरी प्लानिंग सा मल्हार खान जो किराए जे कातिलन का मर्डर करायो। जंहिं न नौजवान खे तो ॾींहं राति ओजागा ॾेई मारे कुटे शहरोज खान जे खिलाफ शाहिद करे प्यारियो आहे न, वो हिकु मिस्कीन हारी जो पुट आहे, हुन जो आख़िरी सहारो आहे। वो मां छा थो करे सघां? ॾाढो ॾुखियो थींदेसि, ॾाढो ॾुखियो थींदे। बहितर इहो अथई त मुड़ी वञा। फिरोज खान साहब तोखे मां मुफ़्त हिकिड़ो मशवरो थो ॾियां। मूंसां ॻाल्हाइण खां सुठो अथई तूं कंहिं वकील सां ॻाल्हाए। मां तुंहिंजे कातिल पुट खे छॾण वारो न आहियां। त पोइ ही ॻाल्हि इस्लामाबाद ताईं वञी सघई थी। एसपी साहब कन खोले ॿुधी छॾ। तव्हांखे इजाज़त आहे। फिलहाल मूंखे पंहिंजो कम करण जो। पीरन फकीरन किथना किथना जे माण्हुनि सरदारनि जी गुलामी कंदासीं। शहरोज खान तव्हां खे सब्र खां कम वठण घुर्जे। मुंहिंजे अंदर में बाह जा मच था भरनि ऐं तूं चवे थो त मां सब्र खां कम वठां। इहा ज़िल्लत मूंखां बर्दाश्त कोन थी थिए। दुनिया छा चवंदी? हा दुनिया छा चवंदी त खान बहादुर जो मामूली सूबेदार उनके गिरफ्तार करे ऐं जेल में बंद करे छॾियो। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।